हैदराबाद खां वाक़े अहम ख़बर ॾींदासीं। हैदराबाद जी एहतसाब अदालत मटियारी ऐं नौशेरो फेरोज़ जे मोटरवे मेगा करप्शन केस जी ॿुधणी 4 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। ॿुधणीअ दौरान पुलिस नारा जेल मां जाबदारनि खे अदालत में पेश कयो। संदन वकील बि पेश थिया। वकील मूजिब अदालत जो जज मोकल ते हुअण सबबि केस ठाहे हलियो वियो। रुगो जाबदारनि हाज़िरी लगाई, जंहिं बाद खेनि इंचार्ज जज ॿुधणी 25 ॾींहनि लाइ मुलतवी करण जो हुकुम ॾिनो। गुज़िरियल ॿुधणी ते मेगा करप्शन वारे केस मां नेब सां मिली बारगिन कंदड़ जाबदार असलम पीरज़ादो ऐं ठेकेदार ज़ीशान सेहतो जे 15 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर थी। अदालत जाबदार असलम पीरज़ादो खे हुकुम ॾिनो हो त हू रहियल 5000 मिलियन रुपया रक़म जमा कराए आज़ादी माणींदो, जॾहिं त ठेकेदार ज़ीशान सेहतो खे 16.4 मिलियन अरब रुपया जमा कराइण जो हुकुम ॾिनो हो। उन खां अॻु सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच मटियारी जे मुअत्तल डीसी अदनान रशीद, सिंध बैंक जे रीजनल मैनेजर ताबिश शाह, रूपोश डीसी ताशफीन आलम जी साले सवदुल हक ऐं जाबदार मुख्तियार चांडियो समेत ॿियनि 4 ॼणनि जी 15 लख रुपयनि एवज़ ज़मानत मंज़ूर कंदे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾिनो हो।